आऊं आया जो पंहिंजो फनकार मंजूर दानिशुर फ्लोंग। दोस्तों एक खुशखबरी आवाज लाइ खणी आयो आहियां। ड्रामा फेस्टिवल स्टेट जे तरफ़ां थी रहिया आहिनि 4 ड्रामा रोज़ानो 24, 25, 26, 27 तारीख़ ते राति जो 7 बजे मेरान आर्ट काउंसिल लतीफ़ाबाद 7 नंबर में थी रहिया आहिनि। दोस्तों इहा ख़ुशख़बरी अव्हां जे लाइ मूं आंदी आहे ऐं उमीद थो रखां त तव्हां हिन में भरपूर शिरकत कंदव ऐं हिन ड्रामनि खे स्टेट जे तरफ़ां जेको फेस्टिवल थियो त कामयाबु कंदव ताकि वरी हिकु दफ़ो वरी बि असांजे हैदराबाद शहर जी रौनक वापसि अचे। ऐं रोज़ानो राति जो 7 बजे मेरान आर्ट काउंसिल लतीफ़ाबाद 7 नंबर में तव्हां जे लाइ ख़ुशख़बरी हिन मंजूर दानिशुर फ्लोंग आंदी आहे ऐं मूंखे भरोसो आहे यकीन आहे तव्हां ते तव्हां हिन में भरपूर तरीक़े सां शिरकत करे हिन ड्रामनि खे कामयाबु कंदव, हिन फेस्टिवल खे कामयाबु कंदव। हिन जो ऑर्गेनाइज़र आहे अकील कुरैशी ऐं हिन जो चीफ पैटर्न ऑर्गेनाइज़र आहे मंजूर मुराद साहब। आऊं अव्हां जो हुते इंतज़ारु कंदुसि ऐं हा आऊं अव्हां जे लाइ लौंग फोटा बि खणियो वेठो हूंदुसि, अचिजो ज़रूरु। अड़े लौंग फोटा खीसे में आऊं खणियो पियो हला, अड़े लौंग फोटा खीसे में आऊं खणियो पियो हला, गुलाई घर में आऊं ईअं पियो रुला, आऊं ईअं पियो रुला, गुल 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 गुला 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 गुला। अरे हाँ, मैं आप लोगों से गुजारिश करूंगा आना जरूर, नहीं तो मैं कहूँगा अखियाँ उड़ीक दिया दिल वजबार दा, आजा परदेसिया वे वास्ता ही प्यार दा, आजा वे तेनू अखियाँ उड़ीक दिया सजना वे तेनू अखियाँ उड़ीक दिया। अगर आप नहीं आएंगे तो मैं नाराज हो जाऊंगा, बोलूंगा जुल्म भी हो रे अमन भी हो, तू ही बता क्या मैं कहूँ, क्या मैं कहूँ, क्या मैं कहूँ। आना जरूर, हाँ इस फेस्टिवल को कामयाब करना है। अल्लाह हाफिज, मंजूर दानिशुर को इजाजत दे, खुदा हाफिज दोस्तों।